सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जो ओचितो दौरो कयो। हिक स्टॉल तां बोतल पीती इंतजामिया के पीरसन के तंग न करण जी हिदायत कई। वॾो वज़ीर मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि सां गॾु कराची जे ओचिते दौरे ते निकिरी पियो। वॾो वज़ीर तारिक रोड वटि हिक स्टॉल कार्नर वटि बीठो जिते हिक नाबीन पठान शरबत विकिणी रहियो हो। नाबीन पंहिंजे दुकान ते बोर्ड लगायो हुयो ऐं उन बोर्ड ते लिखियो त वॾे वज़ीर खे अपील आहे त नाबीन पीरसन आहियां, मूंखे केर बि तंग न करे। वॾे वज़ीर कोल्ड ड्रिंक तां पाण बि बोतल पीती ऐं सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि दोस्तनि खे बि प्यारी। वॾे वज़ीर पीरसन खे पैसा ॾियण खां पोइ चयो त आउं सिंध जो वॾो वज़ीर आहियां, तव्हांखे केरु तंग करे रहियो आहे। पीरसन वॾे वज़ीर खे ॿुधायो त पुलिस ऐं इंतज़ामिया तंग कंदी आहे। वॾे वज़ीर ADC1 ईस्ट SSP ऐं एडमिनिस्ट्रेटर KMC खे उन वक़्तु ई फ़ोन करे पीरसन खे तंग न करण जी हिदायत कई। वॾे वज़ीर चयो त पीरसन नाबीन हुजण बावजूदु पंहिंजे ॿारनि लाइ हक़ हलाल जी रोज़ी कमाए रहियो आहे। इहो असां सभिनी लाइ मिसाल हुजणु घुरिजे।